बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब दोस्त दिल जी मोहब्बत सां सलाह सुनाई पड़ो। बाबा से बुलंद सां, बाबा से बुलंद सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। असांजो परे खां आयल महिमान शीरीन ज़ुबान हज़रत साईं मौलाना मुनीर अहमद डुमकी साहब उतां के महिमानी खाइनि था। इंशाअल्लाह 5 खां 10 मिंटनि जे अंदरि हिन अज़ीम शान पुरवकार महफ़िल में अल्लाह जो क़ुर पंहिंजे मिठड़े आवाज़ सां ॿुधाए मानी दिलि खे मुनवर कंदा। साईं जन खां मोकिलाए भाकुर पाए पोइ वरी मसीह तरफ़ अचो। कलाक 2 ऐं अधु कलाक जो सिर्फ़ु टाइम आहे ऐं पंहिंजी मज़ूरी खयूं वञो, पंहिंजी मज़ूरी पंहिंजे राह न वञो। बहितर आहे त हिकिड़े कलाक जे लाइ प्रोग्राम खे ॿुधी करे पंहिंजी मज़ूरी पाण सां गॾु खणी वञूं। जॾहिं मज़ूरी थींदी आहे शाम जो ऐं मालिक हले त मज़ूर खे केॾी कावड़ लॻंदी आहे। त मुंहिंजी मज़ूरी न पाण ई हली वियो, हेॾो कमु कयो। सो हाणे तव्हां हेॾो माशाल्लाह बयान ॿुधो, दिलनि खे ताज़ो कयो, हाणे वरी हलिया वञो ऐं पंहिंजी मज़ूरी छॾे वञो, मुनासिबु न आहे। असां तव्हांजा सजने ख़ैर खाऊं, असांखे बि कावड़ लॻे त पंहिंजी मज़ूरी छो था खणी वञनि। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कलाक जे लाइ प्रोग्राम में वेहो ऐं प्रोग्राम जी ज़ीनत बणिजो। इंशाअल्लाह अन क़रीब हज़रत साईं अचण वारा आहिनि, पंहिंजो ईमान अफ़रोज़ बयान फरमाईंदा। मां बि अल्लाह जी निमत मां मुख़्तसर वक़्त में साईं मोहम्मद सादिक साहब जे हुकुम मुताबिक़ इंशाअल्लाह कुझु ॿुधाइणु चाहियां थो। दोस्त बाबा जे बुलंद सां चओ त सुभान अल्लाह। माशाअल्लाह ॿुधण जे मूड में आयो न साईं, या वरी मां बसि कयां त भई पोइ जेके रहिया कयो तव्हां बि हलिया वञो, साईं ख़लीफ़ वेठा हुजनि, ईअं त न आहे न। बाबा जे बुलंद सां उहे चओ सुभाणे जेके हलिया वेंदा। हाँ माशाअल्लाह, कंहिं बि न थियो, इहे सभु वेहंदा, जेके आख़िर ताईं वेहंदा उहे बाबा जे बुलंद सां चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह, हिकु दफ़ो ॿीहर सलाह वारे खे पहिरियों अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुस्तफ़ा मदनी मिठे सां प्यार क्यों आण ॾिठे। अब ताईं असां पंहिंजो आका, पंहिंजो महबूब, पंहिंजो मुर्शिद, पंहिंजो रहनुमा इमामुल अंबिया ताजदार मदीना ख़ातमुन नबीय्यीन हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठड़ो मदनी वारो साए रोज़े वारो ॾिठो कोन्हे, पर आलिमन खां सालियन खां ॿुधोसीं। वरी जॾहिं अमर जे पेट में हुयासीं, वरी जो गोद में जॾहिं असांजी विरादत थी त पोइ हज़रत साईं मसूद अहमद सुमरी साहिब जहिड़ा, हज़रत साईं मुनीर अहमद डुमकी साहिब जहिड़ा, ख़लीफ़ा अहमदीन जहिड़ा, साईं मोहम्मद सादिक गोपांग जहिड़ा, साईं अब्दुल अज़ीज़ अब्बासी जहिड़ा बुज़ुर्ग आलिम अल्लाह वारा अची कन में असांखे आज़ान ॾिनऊं न। हितां आज़ान सॼे में वरी खबे में तकबीर, पोइ अल्लाहु अकबर चई करे जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आया त उन ई टाइम ते नंढड़ो ॿारु उन ई टाइम ते दिलि दिलि में इक़रार कयोसीं त असांजो मुर्शिद ऐं रहनुमा आहे त मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आस्ते चयो सुभान अल्लाह। शायदि उहा ॻाल्हि थो करे तव्हां सां वरी ॿी ॻाल्हि, मां त मौलवी न आहियां पर ॻाल्हि अची वई आहे ऐं असांखे ॻाल्हाइणु न घुरिजे, छो जो असां नातो खानो, पर ॻाल्हि अचे तव्हांखे ॿुधायां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, असाबनि जी मजलिस में वेठा हुआ, साहबनि खे फरमायो त तव्हां बि मुंहिंजा आहियो, पर मुंहिंजा ॿाहिरि बि ईंदा के दौर में, उन्हनि खे मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सलाम हुजनि। आस्ते चयो सुभान अल्लाह यार। साहब परेशान थी विया, साईं असां तव्हां सां उहद में गॾु, बदर में गॾु, हुनैन में गॾु, जंग में गॾु, रोज़े में गॾु, ईद में गॾु, निमाज़ में गॾु, असांखां वधीक ॿाहिरि कहिड़ा। पाण फरमायो यार तव्हां त मुंहिंजा मोर्ज़ा ॾिठा, मुंहिंजे हुस्न खे ॾिठव, मुंहिंजे इख़लाक़ खे ॾिठव। मां चंड खे जॾहिं इशारो कयां पियो त उहो चीरंदे ॾिठव। मां जिथे हथ हणां पियो त पाणी जो नहर निकितो, उनखे ॾिसी करे तव्हां ईमान आंदो न। पर मुंहिंजा ॿार उहे आहिनि जेके सिर्फ़ु मुंहिंजो नालो ॿुधंदा ऐं अखि त रखनि था असांजो महबूब रहनुमा जेको फरमाई सच फरमाई, उहे मुंहिंजा ॿार आहिनि। शाइर इहा ॻाल्हि थो करे, मुस्तफ़ा मदनी मिठे सां प्यार क्यों आण ॾिठे, इश्क़ अहमद जो असां इक़रार क्यों आण ॾिठे। मुस्तफ़ा मदनी मिठे सां प्यार क्यों आण ॾिठे, इश्क़ अहमद जो असां इक़रार क्यों आण ॾिठे, इश्क़ अहमद जो असां इक़रार क्यों आण
ॾिठे। जन्म ॾींहुं आज़ान में महबूब जो नालो ॿुधी, जन्म ॾींहुं आज़ान में महबूब जो नालो ॿुधी, दिल चयो दिल में इहो ई यार क्यों आण ॾिठे, दिल चयो दिल में इहो ई यार क्यों आण ॾिठे। इश्क अहमद जो असां इकरार क्यों आण ॾिठे, अण ॾिठे ईमान आंदोसी असां महबूब ते, अण ॾिठे ईमान आंदोसी असां महबूब ते, पेच पाए प्यार जो इज़हार क्यों आण ॾिठे। अब के नंढे सां के वॾे सां को छोकिरी सां को ज़ाल सां को माई सां इश्क जो इज़हार कंदो, पर असां ता बाग वारा मुसलमान उम्मती ओए हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जिन पंहिंजे महबूब इमाम अल अंबिया सां इश्क जो इज़हार कयो, चओ न सुभान अल्लाह। अण ॾिठे ईमान आंदो सी असां महबूब ते, पेच पाए प्यार जो इज़हार क्यों आण ॾिठे। इश्क अहमद जो असां इकरार क्यों आण ॾिठे। जंहिं सां पीउ ऐं माउ ऐं घर ॿार खां वधि प्यारो आ, जंहिं सां पीउ ऐं माउ ऐं घर ॿार खां वधि प्यारो आ, जान मन ले जज़्ब पिण सरे शार क्यों आण ॾिठे। इश्क अहमद जो असां इकरार क्यों आण ॾिठे। दुनिया जे दस्तूर में सभु दोस्ती कने था ॾिसी, अब खलीफा अहमदीन भावा आलिम माण्हू आ, मता को तावीज़ दे को गाल बुधाइंदो दोस्ती रखा सो को ताउन थी पई। अब हे जज मता कते केस में फांसी पमा को ये कम अची वेंदो, हे वकीला हिते सा रेट असां गुलजार साहब कम अची वेंदो केस में, ये आहे न दुनिया जो यो दस्तूर है, इन के दोस्ती रखना से। पर हां जो कमल लफ्ज चवा इन में एतरी सुबाला जो पूरो कंबर तानी सुबाला बदे चवंदा इंशाअल्लाह। दुनिया जे दस्तूर में सब दोस्ती कने था ॾिसी, पर असां हिकु मुस्तफ़ा मन थार क्यों आण ॾिठे, पर असां हिकु मुस्तफ़ा मन ठार क्यों आण ॾिठे। इश्क अहमद जो असां इकरार क्यों आण ॾिठे। सुहिण जे ख़त में नबूवत ले ख़त्म उमेरियूं करे, ही ग़ुलाम के बरबर ईसार क्यों आण ॾिठे, ही ग़ुलाम के बरबर ईसार क्यों आण ॾिठे। इश्क अहमद जो असां इकरार क्यों आण ॾिठे।